अहम ख़बर जे हवाले सां त ख़ैरपुर इंतिज़ामिया यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्स जी गॾियल सहकार सां पहिरीं वुमेन मैराथन थी आहे। वुमेन मैराथन हुसैनाबाद खां स्काउट्स ग्राउंड ताईं थी, जंहिंमें सवें औरतुनि ऐं स्कूली शागिर्दियान हिसो वरितो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कंदे ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते पुलिस अहलकार मुक़ररु कया विया। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां ख़ैरपुर इंतिज़ामिया ऐं यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्स जे गॾियल सहकार सां पहिरीं वुमेन मैराथन थी आहे। वुमेन मैराथन हुसैनाबाद खां स्काउट्स ग्राउंड ताईं थी, जंहिंमें सवें औरतुनि ऐं स्कूली शागिर्दियान हिसो वरितो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कंदे ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते पुलिस अहलकार मुक़ररु कया विया। ख़ैरपुर इंतिज़ामिया यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्स जे गॾियल सहकार सां पहिरीं वुमेन मैराथन थी आहे। वुमेन मैराथन हुसैनाबाद खां स्काउट्स ग्राउंड ताईं थी, जंहिंमें सवें औरतुनि ऐं स्कूली शागिर्दियान हिसो वरितो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे ख़ैरपुर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अली जाफ़री। जी अली, ख़ैरपुर इंतिज़ामिया यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्स जी गॾियल सहकार सां पहिरीं वुमेन मैराथन थी आहे। वधीक तफ़सील न आगाह कजो। अली, ख़ैरपुर इंतिज़ामिया ऐं यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्स जे गॾियल सहकार सां पहिरीं वुमेन मैराथन थी आहे। कहिड़ा कहिड़ा इंतज़ाम कया विया हुआ? हुसैन अफरोज़ मैराथन रेस जो जेको आहे आगाज़ थी वियो आहे। हुसैन अफरोज़ मैराथन रेस जेको आहे हुसैनाबाद खां जेको आहे इहा शुरू कई वई आहे, जेका स्काउट ग्राउंड ताईं रेस जूं जेको आहे मुकमल तयारियूं मुकमल थी वियूं आहिनि। रेस जो आगाज़ जेको आहे सुबुह 9 बजे जेको आहे शुरू कयो वियो हुयो, जेको आहे जंहिंमें हुसैन अफरोज़ मैराथन में सवें औरतुनि ऐं स्कूली शागिर्दियाननि भरपूर जेको आहे हिसो वरितो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम ज़िले इंतिज़ामिया पारां सख़्तु कया विया आहिनि। दाख़िली ऐं ख़ारिजी सिलसिलनि ते पुलिस एहलकार जेको आहे मुक़ररु कया विया आहिनि। मैराथन में महिमान ख़ासि तौरु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MNA डॉक्टर नफ़ीसा शाह जिलानी ऐं डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर फयाज़ हुसैन राव जो बि जेको आहे हिन में जेको आहे शिरकत कई आहे। जॾहिं त हिन मैराथन रेस में जेको आहे डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर पाण जेको आहे हिन रेस जो जेको आहे उहो बि जेको आहे मुकमल तौरु जेके शागिर्दियाणियूं आहिनि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ उन पाण बि जेको आहे शिरकत कई आहे। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MNA डॉक्टर नफ़ीसा शाह जिलानीअ मैराथन रेस जो जेको आहे दौरान मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे हुन चयो त मां समूरे ख़ैरपुर वासियुनि खे मैराथन रेस करण ते मुबारकबाद पेश कयां थी। 10 किलोमीटर रेस जेको आहे ॿारनि जे मुस्तक़बिल ऐं हौसला अफ़ज़ाई लाइ जेको आहे रखी वई आहे। हिन रेस में छोकिरियुनि जो सफ़र जो आगाज़ आहे ऐं जेको वॾे इवेंटनि में हिसो वठण में जेको आहे कामयाबु जेको आहे उन्हनि खे बणाईंदो। जॾहिं त हुन चयो त मैराथन में तेज़ न पर जेको आहे वॾी हिकमत अमली जोड़े जेको आहे हिन में भॼणो पवे थो। पहिरीं हीअ मैराथन हुसैन अफरोज़ आहे जेका 10 किलोमीटरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें कराची, हैदराबाद, सख, लाड़काणो ऐं शहीद बेनज़ीराबाद ऐं ख़ैरपुर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एथलीट्स जेके आहिनि रोड में हिसो वरितो आहे। जी ठीकु आहे अली, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।